जी नाज़रीन, ही आहे पिरालो टाउन कमेटी जो क्रिकेट ग्राउंड जेतिरो केतिरनि ई सालनि खां वठी नौजवाननि जे लाइ ही ग्राउंड मुक़ररु थियल आहे। बदकिस्मत सां चयो वञे त नौजवाननि पढ़ियल लिखियलनि पंहिंजी महिनतूं पंहिंजी कावशुनि सां केतिरा ई भेरा हिन में पंहिंजो भंजू लारायो ऐं पंहिंजी पिचूं तयारु करायूं, पर कंहिं क़िस्म जो को तावन न थियण सां सबबु नौजवान जेको रांदियुनि खां महरूम लॻा पिया आहिनि। इहा आहे पिरालो टाउन कमेटी जो क़दीम ऐं पुराणो क्रिकेट ग्राउंड प्ले ग्राउंड जिते हुकूमत जी दवाऊं थियल आहिनि ऐं अवाम जी दवाऊं थियल आहिनि। त असांजा रांदियुनि जा ग्राउंड हर शहर में, हर ॻोठ में ऐं हर उन में सिटीअ में ग्राउंड ठहियल आहिनि। पर हीअ ॾिसो त असांजा पिरालो टाउन कमेटी 7 वार्ड ईअं सम्झो त हिन में तक़रीबन जेका आबादी आहे, पॉपुलेशन जेका उहा तालके जी आहे। तालके जे दर्जे जी जेका शहर में जेको आहे सो रखंदड़ हक़ ऐं उहो क्रिकेट ग्राउंड खां रांदियुनि खां महरूम लॻो पियो हुजे। ऐं नौजवान असांजा जेको आहे सो होटलनि ते ऐं घिटियुनि में ऐं ॿियनि ते रांदियूं खेॾंदा अथनि ऐं ॿियनि रोडनि ते जेको आहे सो रांदियूं खेॾंदा अथनि। हीअ आहे प्ले ग्राउंड क्रिकेट ग्राउंड प्रिया जी लोय ऐं गुलाबन शहर पिरालो टाउन कमेटीअ जो। बदकिस्मत सां चयो वञे त हिन में मालिकी न हुजण जे करे गटरनि जो गंदो पाणी ऐं ॻोठाणनि जो बरसाति जो पाणी ऐं जेको आहे सो हितां चौदीवारी न हुजण जे करे ऐं हिन ग्राउंड खे जेको मालिकी न हुजण जे करे ड्रब फुटी वञनि ऐं पाड़े जो कब्ज़ो ऐं पाड़े जी जेको नाजाइज़ियूं बरक़रार लॻी पियूं आहिनि। हीअ आहे उहो प्ले ग्राउंड पिरालो टाउन कमेटीअ जो जिते तव्हांखे असां मंज़र ॾेखारियूं था। हेॾो इरीगेशन अमलो उन्हनि जे भरिसां हीअ क्रिकेट ग्राउंड ऐं पुराणो क्रिकेट ग्राउंड आहे। हिन में काफ़ी जेको आहे कैंटीन लॻल हूंदियूं ऐं रांदियुनि जा स्टॉल बि लॻल हूंदा ऐं हीअ पंहिंजा उनजा हिकु हिकु कमिरो बि कुंड कुंड ते ठहियलु हुयो जिते रांदीगर जेके हिते रांदियूं खेॾंदा उन्हनि जो स्पोर्ट जो सामान बि रखियो वेंदो। ऐं बदकिस्मत चयो वञे त हिन शहर जी निंदड़को शहर, लावारस शहर, पिरिया जे लोए गुलाबन शहर ऐं पिरालो टाउन कमेटी जे लावारसी चइजे ऐं नौजवाननि सां लावारसी सबबु हीअ केतिरा ई भेरा हिते कप लही चुका आहिनि, केतिरियूं टीमूं हिते अची चुकियूं आहिनि। ऐं हीअ ग्राउंड जेको बदहाली बदबूअ जे वर चढ़ियल ऐं गटरनि जो पाणी, बरसाति जो पाणी हिन में जेको आहे सो काए पियो आहे। पर हुकूमत खे घुरिजे ऐं पिरालो टाउन कमेटी जे अमले खे घुरिजे त हिन नौजवाननि जे लाइ को पुराणो क़दीम जेको ग्राउंड आहे उन जी मरमत ऐं चौदीवारी जो बंदोबस्तु कयो वञे। कैमरा टीम सां गॾु नियादल सोलंकी, सिटी न्यूज़ पिरालो।